बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अॼु कश्मीर ज़िले जी हिकिड़ी तारीख़ी शख़्सियत जेका तारुफ़ जी मुहताज न आहे, उन्हनि जा फ़र्ज़ंद नाले वारी ज़मींदार ऐं वॾी मोअज़्ज़िज़ शख़्सियत हाजी ग़ुलाम मोहम्मद ख़ान बिजाराणी जा फ़र्ज़ंद हाजी हसन अली ख़ान बिजाराणी अॼु बिजाराणी साहब सां मुख़्तलिफ़ मौज़ू ते मुख़्तलिफ़ पहलुनि ते ॻाल्हि ॿोल थींदी ऐं उन खां पहिरीं हाजी साहब खे भली कार चऊं था। हाजी साहब असांखे टाइम ॾिनो, इंशाअल्लाह तव्हां सां हीअ गुफ़्तगू जेका आहे जारी रहंदी। हाजी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, जो वक़्तु गुज़रे शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा किरम ऐं करम आहिनि। हाजी साहब तव्हां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां ज़मींदारी सिस्टम, सरदारी निज़ाम, उन जे विच में पूरी ज़िंदगी हिकिड़ी लाइफ, हिकिड़ी हिस्ट्री तव्हांजी रही। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो ज़ाती तारुफ़, तव्हां कहिड़े ख़ानदान सां वाबस्ता आहियो ऐं तव्हांजी जेका ज़ाती हैसियत आहे उहा छा आहे? असां ॻाल्हि इहा त असांजो परॾाॾो ऐं मीर हज़ार ख़ान जो परॾाॾो, इन्हनि जो असुलु ॻोठु शेरगढ़ हुयो, ॿाहिरि हुया सका पाण में। असांजो परॾाॾो फ़तेह ख़ान ऐं मीर साहब वारनि जो परॾाॾो करम ख़ान। बाद में करम ख़ान वञी करे करमपुर ठाही ऐं असांजे परॾाॾे जी जे खरड़ में पंहिंजो अलॻि ॻोठु ठाहियो। उन वरी पंहिंजे हिसाब सां ठाहियो। फतेहपुर जा ज़िंदगी मशहूरु अबे जे नाले सां थियो। पोइ असां ऐं मीर हज़ार ख़ान वारा पाण में सोटी सोट आहियूं, हिकु ख़ानदान आहियूं, सम्झो न साईं जी। उन में को तज़ाद न आहे। हा, हाणे पोइ इहे शेरगढ़ बि असांजो जेको पुराणो कब्रिस्तान आहे जी, उहो बि शेरगढ़ आहे। सही। शेरगढ़ खां पोइ हुननि जो कब्रिस्तान करमपुर में थियो, असांजो कब्रिस्तान जेको आहे पंहिंजे ॻोठ में थियो। असांजी ख़ानदानी पस मंज़र इहो ई आहे। अच्छा। असांजे परॾाॾे जो बि जेको हुयो असांजो ॾाॾो शाहबाज़, मीर शाहबाज़ ख़ान, उन खां पोइ मुंहिंजो वारिद साहिबु हाजी ग़ुलाम मोहम्मद ख़ान जी। उन खां पोइ असां टे भाइर हुयासीं, अहमद अज़हर ख़ान ऐं हाजी हसन अली, हाजी न्याज़ अहमद। अहमद अज़हर ख़ान खे बि अलाह जन्नत नसीब करे गुज़ारे वियो ऐं असांजो उनजी औलाद हैदराबाद में रहे थी ऐं असांजो जेको आहे नंढे भाउ खे औलाद कोन हुई। शुरू खां वठी असांजी सम्झो वालिद साहिबु ऐं करमपुर वारनि जी हिकिड़ी यानी चपकलिश हिकिड़ी रहंदी हुई जी, जो हू कंहिं ॿिए जी मोतबरी न सही सघंदा हुया। सही। ऐं वालिद साहिबु असांजो हुननि जी वर न कढंदो हुयो। ख़ान साहिबु फ़तेह मोहन ख़ान हुयो या सरदार साहिबु नूर मोहम्मद ख़ान, उहो कॾहिं काड़ियल हूंदा, कॾहिं ठहियल हूंदा। सही। पर हू ॿिए खे मौक़ो न ॾींदा हुआ। अच्छा। त ॿियो को गैर हिननि खे जेको आहे कंहिंखे को तकलीफ़ ॾे। सही। इहो रिकार्ड आहे। जॾहिं बि असां मरहूम नूर मोहम्मद ख़ान वटि वियासीं, नंढपण खां वठी वॾे ताईं, नूर मोहम्मद ख़ान असांखे पासे में विहारे प्यारु ॾिनो। नूर मोहम्मद ख़ान खां पोइ ऐं असांजो वञणु अचणु थोरो घटि थी वियो। अच्छा। फासला पैदी थिया। पोइ ज़मानो आहे, ज़माने हर इंसान जी ज़िंदगी में नसीब फराज़ अचनि था पिया। कुझु बेजा इल्ज़ाम तराशियूं मुंहिंजे मथां ईंदियूं रहनि थियूं, जंहिंजी बि मां वज़ाहत कंदो रहियां त जेकी बि मुंहिंजे मथां ख़ामख़ा जूं इल्ज़ाम तराशियूं आहिनि उहे बेजा आहिनि। मां कंहिंजो नालो न खणंदुसि। सही। जंहिंमें इख़लाक़ी हिमत आहे उहो मूंसां टेबल टॉक करे बिजाराणी क़ौम खां अलावा, बिजाराणी सरदारी खां अलावा कंहिं वटि बि वेही मूंसां टेबल टॉक करे। जेकॾहिं मूंखां कंहिंखे शिकायत आहे त जी जी, तो असांजे ख़ानदान में बि कुझु पंहिंजनि जा ई हथ मुलवस रहिया। सही। तंहिं करे जेको आहे अलाह पाक अॻिते रहम कंदो। मां कराची शिफ्ट थी आयुसि। कराची में अलाह जी महिरबानी आहे, मालिक जो करम आहे, तमामु सुठे नमूने सुहिणे नमूने पुरसकून
ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। हिते प्लाटिंग कंदो आहियां, ख़रीद बि कंदो आहियां ऐं सेल बि कंदो आहियां। तो अलाह जी महिरबानी आहे, मां ॾाढो हिते पुरसकून ऐं ख़ुशि आहियां। तमामु सुठी लाइफ मुंहिंजी गुज़रे थी। अच्छा हाजी साहब, जेतिरे क़दुरु मालूमात असांखे पहुती आहे, असां नंढा आहियूं, तव्हां वॾा आहियो, त मरहूम हाजी गुलाम मोहम्मद खान बिजाराणी खे जेका ज़मीन हुई उहा खान वटि केतिरी ज़मीन हुई? जी छो जो असांजे क़ौम में, असांजे ख़ानदान में इहो रिवाज़ आहे त वॾे खे ॿ भाङा ॾिना वेंदा आहिनि। जी असूली तरह शरई हैसियत सां इहो ख़िलाफ़ आहे। अच्छा असांजे ॾाॾे खे टोटल मीर शाहबाज़ खान खे 6000 जरे ज़मीन हुई। जी ऐं 2 पुट हुया। हिकु घरवारी में हुयो मीर गंवर खान, जी ॿी घरवारी में हुयो गुलाम मोहम्मद खान। सही जीअं त असांजो चाचो तमामु हिकु सुठो मोतबर शख़्सियत हुयो मीर गंवर खान। जी सम्झे, असांखे हर वक़्तु हुन खां प्यारु मिलियो, पर इहो हुयो त थोरो हुन में ज़माने जे मुतालिक़ सादगी हुई। अच्छा ऐं असांजे वारिद साहिबु थोरो एक्टिव हुयो। पोइ इन असांजे ख़ानदान में आहे ई आहे शइ, जीअं हाणे मीर अहमद खान खे छॾे महबूब अली खान खे पग ॿधराई वई। सही उहो इन करे ॿधराई वई त मीर अहमद खान एतिरो एक्टिव न हुयो। अच्छा सम्झो साईं। अहिड़े हिसाब सां असांजे वारिद साहिब खे जॾहिं पुटु ॼायो अहमद अज़ार खान, जी छो जो असांजे वारिद साहिब खे शादी खां पोइ 11 साल ते पुटु ॼायो। सही काफ़ी माण्हुनि ज़ोर रखिया, पंहिंजे मामन हाजी अलफ़ खान, हाजी लश्कर खान, इन्हनि ॾाढो ज़ोर रखिया त तूं असांजो हिकिड़ो भाणे जो ॿी शादी कर। सही असांजे वारिद साहिब उन शइ खे रिफ्यूज़ कयो, मालिक ते यकीन रखियो, रब्बुल आलमीन ते। 11 साल खां पोइ अदो हज़ार खान पैदा थियो। उहो असांजे ॾाॾे खे ॾाढो प्यारो हो। पोइ असांजे ॾाॾे जॾहिं विरासत कई त ॿाहिरि मैदान में घर जे अङण में वेही करे अन्न जूं जेके पलियूं हुयूं उहे बि 3 हिसा कयईं। गुंदियूं हुयूं उहे बि 3 हिसा कयईं। अॻे गुंदियुनि जो टिकर जे गुंदियुनि जो रवाज हूंदो हो कोठनि में। जी जी बिल्कुलु। उहे बि 3 हिसा कयईं। ज़मीन बि हुन 3 हिसा कई। अच्छा सम्झोसीं। ज़मीन बि हुन 3 हिसा कई, जंहिंमां 2000 जॾहिं असांजे चाचे मीर गंवर खान खे मिलिया। जी 2000 जॾहिं असांजे वालिद साहिब खे मिलिया गुलाम मोहम्मद खान खे। 2000 जॾहिं उन पंहिंजी रज़ा ख़ुशी सां चयो त अहमद अज़ार मुंहिंजो पुटु आहे, उनखे ॾिना आहिनि। जेका सोकड़ सॾिजे थी उहा असांजे ॾाॾे शहबाज़ खान जे हथां असांजे भाउ खे ॾिनी वई। पर ॿी हर शइ घर जी जेका आहे उहा बि 3 हिसा करे उनखे ॾिनी वई। अच्छा उन खां पोइ असांजे वारिद साहिब जेका आहे तक़सीम कई, जंहिंमें असांजे वारिद साहिब तक़रीबन 200 जरे असांजी भेण खे ॾिना। जी ऐं 650 जरे मूंखे ॾिना। 750 जरे जेके आहिनि मुंहिंजे नंढे भाउ खे ॾिना। बाक़ी कुझु भेण खे ॾिनई 200 जरे। उन खां पोइ जेको आहे मां सम्झां थो त 1984 में तक़रीबन 60-70 जरे मां सेल आउट कई। सही सम्झो साईं। बाक़ी मां मुंहिंजो वारिद साहिबु बीमार थी पियो। अच्छा उन खां पोइ जेको आहे वारिद साहिबु रज़ा करे वियो। वारिद साहिब खां पोइ जेको आहे मां ॻोठ में कुझु अहिड़ियूं ट्रेजेडियूं आयूं, कुझु अहिड़ा घरू इख़्तिलाफ़ आया जिनमें मां कंहिंजो नालो कोन खणंदुमि त कंहिं अहम किरदारु अदा कयो, जंहिंजे करे मां सम्झो त मां अदे हज़ार खान जी फ़ौतगी खां पोइ अकेलो थी वियुसि। अच्छा हाजी साहब, मां तव्हांजी माज़रत सां ॻाल्हि कयां थो। हाजी गुलाम मोहम्मद खान बिजाराणी जेको आहे तव्हांजो वालिद साहिबु, जी उनजी तालीम केतिरी? साईं अॻे सॼी 10 जरे तालीम, सॼी 10 दर्जा। 10 दर्जा त हूंदी, उनखे चइबो आहे सिंधी फाइनल एफ। असांजे वारिद साहिबु 10 दर्जा सिंधी फाइनल पढ़ियल हुयो। जी पर हुनखे बचपन खां शौक़ु हुयो, पाण ॿुधाईंदो आहे। अच्छा 2 शयुनि जो, हिकु हिकमत जो ऐं ॿियो तालीम जो। सही पोइ असांजो वारिद साहिबु इंग्लिश टीचर ऐं जेको आहे वर्ड बुक पढ़ंदो हुयो। जी तो 10 दर्जा सिंधी पढ़ण जे बावजूद बि असांजो वारिद साहिबु एप्लीकेशन पढ़ी बि वेंदो हो, माना बि कढी वेंदो हो। सम्झो न साईं। ऐं हिकमत जे हिसाब सां आम तौर सां असांजे ख़ानदान में काफ़ी शख़्सियतनि खे कुकड़नि जो शौक़ु बि रहियो, कुतनि जो शौक़ु बि रहियो।
असांजे वारिद साहिब जो एॾे लाड़ो कोन हुयो। पोइ हिन हिकमत सिखी पंजाब खां वॾा वॾा हकीम हाणे पाण वटि रहाईंदो हुयो, उहो रहाईंदो हुनजी ख़िदमत कंदो हो ईअं जीअं शागिर्द थी करे। उहो नाले वारो हकीम हुयो, पर बग़ैर कंहिं लालच जे। हर जुमे ते इन जो वॾो हाल ठहियलु हूंदो हो ॻोठ में, मथां लिखियलु हूंदो हो ख़ैराती शफ़ाखानो। तो उते जुमे जॾहिं सभु कमु छॾे करे उते हेठि ज़मीन ते वेही माण्हुनि खे दवायूं ॾींदो हो। कुझु शयुनि जा हिन वटि अक्सीर इलाजु हुयो। पोइ मां हिकु ॾींहुं चयोमांसि मूंखे बि सेखार। मूंखे चयो भाई तव्हांजे सिखण जो कमु चढ़ियल आहे, हिन में महिनत बि आहे, जफ़ाकशी बि आहे। ईअं कंहिंखे ग़लति काशे ॻिची में पई। हिकमत जो फार्मूलो माना तव्हांखे न सही। अच्छा, हाजी साहब मरहूम जी जेका आहे उहा सियासी जेका आहे ज़िंदगी इन तरफ़ थोरो लाड़ो साईं घटि रहियो। सियासत जे मैदान में लिखियल बि हुआ। सियासत खां असांजो वारिद साहिबु बेज़ार हुयो जी, सम्झो साईं। सियासी हिमायत रखंदो हुयो, सही, सियासी हिमायत रखंदो हुयो। पर उहो छा हूंदो हो त सही करमपुर वारनि खे चवंदो हो त बाबा पग त हिकिड़े ते आहे, पर घोड़े कन बराबरि असांजो बि हक़ आहे सियासत में, सही। लेकिन हू नज़र अंदाज़ कंदा ऐं अॼु ताईं उहे अहिड़ी शइ जे क़ाइमु आहिनि। कंहिं बि पंहिंजे बेजाराणी खे, कंहिं बि हिनखे, पंहिंजे ख़ानदान वारे खे बि जेको आहे सियासत में बर्दाश्त न आहिनि कंदा। अच्छा, सम्झो न साईं, बर्दाश्त न आहिनि कंदा। तंहिं करे असां सियासत खां फासी रहियासीं। सियासी हिमायत असांजी मरहूम चाचा मीर महरान ख़ान सां हमेशह रही। सियासी हिमायत असांजी मरहूम मीर नसरुल्ला ख़ान बेचाराणी सां रही। छो जो सोटी सोट रहे पाण में। ऐं मथी लेवल ते जेका आहे सियासी हिमायत मीर सुंदर ख़ान सुंदराणी सां रही। अच्छा, छो त मीर साहिब हिकु अज़ीम शख़्सियत हो मीर सुंदर ख़ान सुंदराणी, ऐं वालिद साहिब सां जी गहराई हूंदी। कॾहिं कॾहिं मीर साहिब जो इलेक्शन जो जेकी कैंपेन हुई उहो असांजे वालिद साहिब जे हवाले हूंदी हुई। मीर सुंदर ख़ान सुंदराणी मरहूम जे, अलाह हुनखे जन्नत नसीब कंदो। सही। तो घणी वापसी उन सां थी। अवांजी वालिद साहिब घणी शादियूं कयूं? हिकिड़ी शादी कई। हिकिड़ी शादी औलाद केतिरी? 3 पुट 1 न्याणियूं। 3 पुट 1 न्याणियूं। जंहिंमें अहमद रज़ा ख़ान, हाजी हसन अली, हाजी नियाज़। हिन वक़्तु केतिरा हाल आया था? बसि मुंहिंजा ॿई भाउर बि गुज़ारे विया जी, ऐं भेण आहे उहा अक्सर बीमार रहंदी आहे जी। मां नंबर ते आहियो? मां 2 नंबर ते। 2 नंबर ते? मां 2 नंबर ते आहियां। सम्झो थी। पोइ जॾहिं असांजे वालिद साहिब जी डेथ थी जी, त मूंखे यादि आहे चङी तरह, हाल में वेठा आहियूं तॾहिं ते मीर साहिब मीर सुंदर ख़ान सुंदराणी आयो आहे। ऐं मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मीर सुंदर ख़ान सुंदराणी खे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदे ॾिठो। आयो जो आहे त असांजे वारिद साहिब जो नालो वठी करे रुमाल कॾहिं मींहं वांगुरु वसी पियो। सही। ॻोढ़ा उगे मीर सुंदर ख़ान सुंदराणी सां असांजे वारिद साहिब जो बि प्यारु हुयो, उन सां बि प्यारु हो। लेकिन अफ़सोस सां चवणो पियो त मीर साहिब मीर सुंदर ख़ान सुंदराणी खां पोइ मीर आबिद ख़ान सुंदराणी कंहिं मसइले लाइ असां वियासीं, असांखे ओबलाइज़ न कयो। अच्छा, जंहिंजो ॾुखो असांजी दिलि में आहे। हाजी साहिब तव्हांजी तालीम? साईं मुंहिंजी तालीम इंटर आहे। मां 8 दर्जनि ताईं पढ़ियुमि गवर्नमेंट हाई स्कूल कंदकोट में। उन खां पोइ असां पब्लिक स्कूल लतीफ़ाबाद में हॉस्टलर रहियासीं। सीना हाउस रूम नंबर 8 में असांजी रहाइश हूंदी। ऐं साईं बचल शाह खैरपुर ड्रिप मेहर शाह वारो MP MN रहियो आहे, उहो बि असांजो रूममेट ऐं क्लासमेट रहियो। साईं इनायत शाह ख़ादिम अली शाह मीरपुर ख़ासि वारे जी ब्रदर, उहो बि असांजो रहियो ऐं क्लासमेट रूममेट रहियो। ऐं साईं मुंहिंजे खे चवां साईं मज़हर शाह गंपत वारो, उहो असांजो क्लासमेट। काफ़ी अहिड़ियूं हाजी मौला बख़्श मंगसी जो फर्ज़ंद हूंदो, इसरार मंगसी जंहिंजी सिस्टर राहिला मंगसी आहे, उहो बि असांजो क्लासमेट रहियो। असांजो जेको आहे इंटर असां पब्लिक स्कूल लतीफ़ाबाद खां कईसीं। पोइ असांजी शादी थी वई। शादी खां पोइ असांजी तइलीम तवजह हटिजी वई। कोई उमिरि केतिरी आहे तव्हांजी साईं? साईं हिन वक़्तु मुंहिंजी 70 साल आहे। अच्छा, मां 18/7/1954 में ॼायो आहियां, पैदा थियो आहियां। ऐं कोयटा में सूरजगंज बाज़ार में जॻह हूंदी उते जी, पोयां मिशन हॉस्पिटल हूंदी उते। 18/7/1954 कोयटा में मां पैदा थियुसि। अच्छा जी साईं। हाजी साहिब तव्हां तक़रीबन ख़ानदानी ज़मींदार माण्हू हुआ,
तव्हांजी हाणे हिन वक़्तु ज़मीन जेका आहे उहा मुंहिंजे ख़्याल में आहे या न? साईं थोरी घणी आहे उहा, मां कंहिंजो नालो न खणंदुमि। सही। उन्हनि जो कब्ज़ो आहे। जी। जेके मूं ते कंहिं क़िस्म जो इल्ज़ाम था हणनि जी या कंहिं शइ जी चवनि था, जी जी बोतान था हणनि, जी मां खुलियल चैलेंज थो कयां त जेके मूं ते को बोतान हणनि था या को इल्ज़ाम था हणनि त हीअं कयईं हीअं कयईं, उन्हनि उहे मूंसां वेही टेबल टॉक कनि। असुल में छा थियो आहे त हर माण्हू हिकु तरफ़ो ॿुधे थो पियो, सही ॿिए तरफ़े ॿुधे ई नथो। सही। ऐं मां केतिरियूं कंहिं माण्हू खे वज़ाहतूं ॾींदो हुतां। जी जी। तंहिं करे ख़ामोशी अफ़ज़ल आहे, मां ख़ामोश ज़िंदगी गुज़ारियां थो पियो। अच्छा, एतिरी वॾी हिकिड़ी देह हुनजा तव्हां वारिस हुआ, एतिरी जेका देह ज़मीन ई हुनखे खपाइण जा सबब कहिड़ा हुआ? साईं खपी न, तव्हांखे मां ॿुधायां न साईं, त उहा त टिनि हिसनि में विरहाइजी वई। ठीकु। असांजे वॾे भाउ जे औलाद वटि अची वई। नंढे भाउ असांजो जेको आहे उन पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी कुझु, छो हुनखे औलाद हुई कोन, सदाईं ॿाहिरि मुल्कनि में रहंदो हो। सदाईं ॿाहिरि मुल्कनि में, कॾहिं काॾहें कॾहिं काॾहें, कॾहिं ईंदो त कोयटा में रहंदो हो। वञी करे उन बि घणे भाङे पंहिंजी पाण सेल आउट करे छॾी, सम्झुसि। मुंहिंजी त मां त टिनी पुटनि में जेका आहे तक़सीम जेका मां वटि पाण वटि हुई उहा मूंसां जेका मां डिस्क्लोज़ नथो कयां, छो जो पाण उगाइणो आहे। उन में बि मां मुंहिंजो को हथु पेर न आहे। उहो में जेको किरदारु जिन अदा कयो आहे, सम्झे, उहे अॼु मूं ते इल्ज़ाम था हणनि। जेकॾहिं साम्हूं ईंदा या को मूंखां पुछंदो त मां पियो फड़ींदुमि या हर शइ कंदुमि। मां कुझु बि अहिड़ी ग़लति कमु न कयो आहे जंहिंजी मुंहिंजे मथां इल्ज़ाम तराशी आई थी वञे, सम्झुसि। मां का बि अहिड़ी न कई आहे जंहिंजे पाकिस्तान खां ॿाहिरि भला मुल्कनि में तव्हांजो कॾहिं टूर? साईं मां हिकु दफ़ो 1975 में वालिद साहिब सां हज ते वियो हुउसि जी। उन खां पोइ मां 1992 में उमिरे ते वियुमि। उमिरे ते जेको मां वियुमि उहो बाय शिप वियुमि त ॾिसूं समुंड जे जहाज जी हिकिड़ी मौजूदु आहे, इहो बि ॾिसूं, सफ़र करे ॾिसूं। सही। उहो सामूंडी सफ़र में ॾाढो मज़ो आयो। ऐं बसि रब जो हिकिड़ो शान आहे त समुंड में अलाए केतिरियूं मखलूकां बि ॾिठियूंसीं, यानी आबी जानवर नज़र आया। वरी जे भर में के जहाज गुज़रनि पिया त हीअं जो तकनि पिया त जीअं का 8-10 माड़ बिल्डिंग हुजे, ईअं हुन ते कंटेनर यानी सामान सां भरियल पिया आहिनि, क्रॉस कनि पिया। हैरान पिया थियूं त इहे कीअं था पाणी ते हलनि ऐं एॾो लोड खणी हलनि। पोइ असां इहो उमिरो करे ख़ैर सां असां वापसि आयासीं। हज कयो? हज मां 1975 में पंहिंजे वालिद साहिब सां गॾु कयो। उन वक़्तु केतिरी उमिरि तव्हांजी? उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 18 साल हुई। जी हा। उन वक़्तु तव्हां हज कयो, उन खां पोइ उमिरो मां 1992 में कयो। हिकिड़ो उन खां पोइ न थियो? न, उन खां पोइ कोन थियो। अच्छा अच्छा। त हिन वक़्तु मां हिते कराची में रहां थो पियो जी, सम्झोसीं। मूंखे पंहिंजी हिते जॻह हेठि मथे ठहियल आहे, डबल स्टोरी आहे, प्लाट वठी मां पंहिंजी पाण ठाराई आहे, दुकान आहिनि किराए ते ॾिनल आहिनि। पाण हिते जेको आहे प्लाटिंग जो कारोबार कंदो आहियां। GM बिजाराणी स्टेट एंड कंस्ट्रक्शन बाबे जे नाले सां आहे जी, सम्झोसीं। ऐं परचेज बि कंदो आहियां, सेल बि कंदो आहियां। अलाह जी महिरबानी सां हिते सुठो कारोबार मुंहिंजो हले थो ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां, ॾाढो पुरसकून आहियां, सम्झोसीं। ऐं तमामु मुतमइन आहियां पंहिंजी लाइफ खां। अच्छा जी हा। इंसान जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ मराहिल आहिनि, नौजवानी जी जी, वरी पिछाड़ी, जवानीअ में इश्क कयो कॾहिं? साईं ज़िंदगी में मुंहिंजो हिकिड़ो दफ़ो प्यारु थियो जी, 1970 में। अच्छा। मां हुनखे डिस्क्लोज़ न कंदुमि। सही। उन खां पोइ ईअं शौक़ु शिकार, हा, बाक़ी मां लव कोन कयो। सही। हाजी साहब हाणे मौज़ू थोरो मटायूं था। सरदारी निज़ाम जेको 75 सालनि खां वठी जॾहिं पाकिस्तान जी बुनियादु पियो आहे, उन खां पोइ सिंध में तक़रीबन हर ज़िले में सरदारी निज़ाम आहे। सरदारी निज़ाम जा जेतिरे क़दुरु असां जेके नतीजा ॾिठा आहिनि उहे तमामु नुक़सानकार निकिता आहिनि। उन्हनि मां को बि लाभ जेको आहे ग़रीब ऐं मिडिल क्लास माण्हू खे नथो मिले। सरदारी निज़ाम जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हांजो? साईं इनखे ख़तमु थियणु खपे। अच्छा। छो जो सरदारी निज़ाम जा असां पाण शिकार थिया आहियूं जी। मुंहिंजे सम्झो त सौट जे पुट आहे, मुंहिंजे नाने जो नालो आहे मीर हाजी ख़ान बिजाराणी जी।
उन सां हिन वक़्तु जेको सरदार महबूब अली खान नाजायज़ियूं ऐं जातियूं करे रहियो आहे जी उहे अव्हां पाण फेसबुक ते ॾिसो था। बिल्कुलु बिल्कुलु सरदारनि जो कमु इहो आहे त जेकॾहिं ख़ैर ख़्वाही आहे जी त ॿिन्ही धुन खे घुराए टेबल ते ऐं उन जे ख़ानदान जा गवाह या के चङा मुड़ुस घुराए टेबल टॉक कराए। सही असांजो वॾो निसार अहमद खान बिजाराणी आहे, जी मां हुनखे पंहिंजो अॼु बि वॾो तस्लीम कंदो आहियां। मां इहा हुनखे राय ॾिनी त निसार अहमद खान जी सरबराही में तव्हां पंहिंजा जेके आहियो ख़ानदान मुतहद थियो, सही पंहिंजी जेका आहे अलॻि हर हिकु जेको आहे देगड़ी चाढ़ी वेठो आहे, मोतबरी कयूं वेठो आहे, सही इन खे छॾियो बजाए ॿियनि जे हथां धिका खाइण जे तव्हां पाण में मुतहद थियो, मुतफ़िक़ थियो। बाबा जेकॾहिं निसार अहमद खान जी सरबराही कंहिंखे क़बूल न थी आहे त तव्हां पाण में हिकिड़े खे चूंडियो ॿिए खे, पोइ तव्हां असांजा सौट आहियो। मोहतरम जनाब सईद अहमद खान बिजारानी हिकु लाइक़ु इंसानु आहे, जी हिकु क़ाबिल इंसानु आहे, हिकु मोतबर इंसानु आहे। तव्हां उनजी सरबराही में सभई मुतहद थियो। सही हाणे मां तव्हांजे हिन चैनल ज़रिए जी गुज़ारिश कंदुमि निसार अहमद खान खे ऐं मोहतरम सईद अहमद खान खे त पंहिंजे ख़ानदान खे पाण में इतफ़ाक़ करे मुतहद करे ॿियनि जे धिकनि थाबनि खां पाण खे बचायो। अच्छा ऐं निसार अहमद खान ऐं सईद अहमद खान खे मां आजिज़ाना गुज़ारिश कंदुमि त नाने हाजी खान जो मसइलो बि वेही करे हल कनि। सही छो जो असांजो मामो हिकिड़ो हुयो हाजी मोहम्मद नवाज़ खान, सही ऐं असां हुनखे ॾाढा प्यारा हुयासीं। जी हिकिड़ी भेण हुई उनजी असां औलाद हुयासीं ऐं मूंखे चाहींदो हो घणो। जी उनजो फर्ज़ंद हुयो हाजी गौसबिया खान, अच्छा उहो भाउ जो नालो असांजे मामे रखियो हो। जी मरहूम हाजी गौसबिया खान हिकु लाजवाब शख़्सियत हुयो ऐं खिलंदड़ महफ़िल जो मोर माण्हू हुयो। उनजो बि मूंसां इंस ज़्यादा हूंदो। पोइ मां हिकु ॾींहुं हिन वटि वियुमि त मूंखे चयां हाजी मां हिकु विरासत हीअं करे छॾी। उहो ॿुधायईं त मां हीअं ॾिनी आहे, हीअं कई आहे। मां हुनखे डिस्क्लोज़ न कंदुमि छो जो मतां इहे शयूं कंहिंखे कमु अचनि फ़ैसिले में, सही अॻुवाट न चवंदुमि। जी कुझु ॻाल्हियूं मां वटि उन विरासत मूजिबि असांजे मरहूम अलाह गौसबिया खान जेको मुंहिंजो मालोट बि थिए सालो बि थिए उनजे तरफ़ां मूं वटि मौजूदु आहिनि। हिन वक़्तु 70 साल मुंहिंजी उमिरि आहे, कंहिंजी क़बर में कोन वञिणो आहे। सही जीअं मोबाइल जी वारंटी ख़तमु थी वेंदी आहे, हाणे असांजी गारंटी ख़तमु आहे। अच्छा हाणे असां हलूं था बोनस ते, सही अलाह खे जान ॾियणी आहे। जेको हूंदो जेकॾहिं कंहिं चयो, कंहिं पुछियो, कंहिं घुरायो त अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे टेबल ते क़ुर पाक रखी जेकी मां वटि का शइ हूंदी जेका मरहूम हाजी गौसबिया खान जे तरफ़ां मां ॿुधी उहा मां चई ॾींदुसि। अच्छा तंहिं करे मां गुज़ारिश कंदुमि निसार अहमद खान खे बि सईद अहमद खान खे बि त तव्हां पाण में वेही हीउ जेको तमाशो हले थो इन खे ख़तमु करायो। तव्हां ॿियनि जे अॻो पहिरें पाण झुकण जे बजाए तव्हां पाण में मुतहद थियो, पाण में इतफ़ाक़ कयो। ॿियनि सां सेल्फियूं में जेको आहे फ़ख़्रु महसूसु करण बजाए तव्हां पाण में ग्रुप फ़ोटो कढी फ़ख़्र सां उहे फेसबुक ते ॾियो। वधीक बस वारा आहिनि, मां छा थो करे सघां, मां त रिटायर माण्हू आहियां। तव्हां असांजे ख़ानदान जा मौजूदु शख़्सियत घराणे मां आहियो। माशाल्लाह हिन वक़्तु तव्हांजी उमिरि तमामु माशाल्लाह सुठी उमिरि आहे। तव्हांखे नॉलेज एतिरी हूंदी जेका असांखे न आहे, असां नवां नस्ल आहियूं। बिजारानी ख़ानदान जे बारे में तव्हांखे का नॉलेज आहे त घणा साल थिया हिन सिंध में दाख़िल थिया साईं? मूंखे ऐं किथां आया उन्हनि जी थोरो हिस्ट्री ॿुधाए। इन जी जेको आहे थोरो घणो मां वटि हुयो जी उहो मूंखां खणी हो मरहूम अब्दुल करीम बिजारानी, पर अनकम्पलीट हुई। जी शुजरो हा अनकम्पलीट हुई, सही मुकमल न मुकमिल न हुई। ठीक ऐं पेंसिल सां लिखियो चयो अच्छा मां उतारे करे पोइ ॾींदुसि। सही तो बाक़ी साईं याकूब शाह घोंसपुर वारे वटि पूरो शिजरो मौजूदु आहे। जी साईं खे मां अर्ज़ु कयो हो त साईं कॾहिं महिरबानी कयो, पोइ चयो ताए साहिबु तूं अचु जी त मां तोखे ॾींदुमि, तूं थोरो उतारे वञ। सही बाक़ी असुली तरह जेकॾहिं ॾिसियो त जीअं इहे जेके बि कोटाई ख़ानदान आहिनि जी इहे सरदार साहिब जा सौटाणा लॻनि था। सही पर असुल में छा हूंदो त जेका ॾाॾे पोटी हूंदी घर वारी जी हू उनखे ई क़बूल कंदा हुया। ठीक जीअं त मरहूम फतेह खान असांजो परॾाॾो मरहूम करम खान हिकिड़ी ॾाॾे पोटी जी औलाद हुया, बाक़ी जेके हुया उहे ॿियनि घर वारनि मां हुया। अच्छा त उन्हनि जेको आहे इम्पोर्टेंस इन्हनि खे ई मिलियो। सही सम्झे साईं? बाक़ी न त 9 पुट हुया, 9 भाइर हुया पाण में। सही सम्झे?
बिजाराणी ख़ानदान जी जेका पहिरीं शख़्सियत जंहिंजो तारुफ़ बिजाराणी ख़ानदान जे नाले सां मुतारफ़ थियो हुजे उन्हनि जो नालो छा हुयो? साईं उनजो नालो ॿुधाईंदा आहिनि मतिलबु बिजार मलिक बिजार खान। मलिक बिजार खान। मलिक बिजार खान पोइ बिजाराणी ज़ात जी पोइ इहे ईंदा हुया। मलिक बिजार खान खे औलाद थी। सही। नाला हाणे मूंखां विसरी विया आहिनि, सही। न त मूंखे इहे नाला यादि हुया। हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ मतिलबु बिजाराणी ख़ानदान जेको सिंध में आयो हा, मलिक बिजार आयो 200 साल 300 साल मतिलबु केतिरो अर्सो थियो? काफ़ी वक़्तु थियो आहे। 400 साल न घटि थियो, घटि थिया हूंदा, 4 खां बि घटि घटि थिया हूंदा, 300 साल हूंदा। हा ईअं हूंदो। हा। पर आयो पहिरियों मलिक बिजार, उनजी औलाद जेका आहे पोइ इहे शाखुनि में थींदी वई। अच्छा। हा। हाणे असांजी जेको ॻोठु आहे, मां जमाल जो रहियासी जी, आहियां, तव्हांजे जी। पाड़ेसरी रहिया आहियूं। जी जमाल जी हिस्ट्री बि मां जेतिरे क़दुरु थोरो रिसर्च कई आहे त इहो जमाल ॻोठु बि तक़रीबन 300 साल खां वधीक पुराणो आहे। बिल्कुलु हूंदो। माना इन खां अंदाज़ो लॻायो त बिजाराणी ख़ानदान जेका हिते माइग्रेट करे सिंध में आया आहिनि हा मुख़्तलिफ़ लोकेशन ते, जी, जी, जी। कश्मीर ज़िले जे जी कबाब में जी जी आया आहिनि, त हिस्ट्री तमामु पुराणी आहे। ॿिए नंबर ते बिजाराणी ख़ानदान वटि जेका ज़मीनूं इन्हनि जे विरसे में आयूं उन्हनि जे बारे में छा चवंदव त ही अंग्रेज़नि जे दौर में मिली अंग्रेज़नि खां जे पहिरीं? साईं इहे जेके बि मिल्कियतूं हुयूं हिननि जे अंग्रेज़नि जे दौर में हुयूं। हा असांजो जॾहिं सरदार साहब बल्कि बिजार आयो बलोचिस्तान में, बिल्कुलु। उन खां पोइ वरी आया हेॾे उनजी औलाद। सही। पोइ मरहूम हैबतुल्ला खान उर्फ हाजी मिठल खान बिजाराणी जी। अच्छी तमामु हिकु अज़ीम शख़्सियत हुयो, सही। सुठो माण्हू हुयो। मीर नसरुल्ला खान साहिब जो वालिद साहब हुयो। इन बलोचिस्तान में वञी करे जेको आहे ज़मीनुनि जो रिकॉर्ड कढायो हुयो। सही। बलोचिस्तान में अॼु बि जेके ज़मीनूं आहिनि जी। फतेह खान जे नाले पे आहिनि, करम खान जे नाले पे आहिनि ऐं ॿियनि जे नालनि ते अॼु बि मौजूदु आहिनि जेके ॿिया माण्हू आबाद कंदा। सही। पोइ हिन ॾाढी कोशिशि कई, सरदार साहब मरहूम नूर मोहम्मद खान वटि बि जेको आहे हिननि सपोर्ट लाइ चयो, पर मां सम्झां थो हुनखे सपोर्ट न मिली। सही। ऐं पोइ हू ख़ामोश थी वियो। अच्छा, हिकिड़ो ॿियो सवाल पैदा थी थो। हिन वक़्तु माशाल्लाह पूरो सिंधी पूरो जेको बिजाराणी ख़ानदान आहे उन्हनि जी मादरी ज़बान घरनि में तोड़े ॿाहिरि उहा सिंधी थी हले साईं ऐं सिंध जा ग्राहक आहिनि, पर हिन वक़्तु ताईं हू जेका आहिनि पाण खे हिकिड़ी लिंक बलोच कबाइल सां ॻंढी था अचनि था। इन जा सबब कहिड़ा आहिनि? जॾहिं त हिन सिंध में आहे समय साल गुज़री विया आहिनि, असांजे घरनि में बि सिंधी ॿोली हले थी, असांजो माहौल जेको आहे सभु सां जेको कम्युनिकेशन आहे उहो सिंधी आहे। इन जा कहिड़ा सबब आहिनि त हिन वक़्तु असां सिंध में शामिलु थी चुका आहियूं, सिंध जा हिसो बणिजी विया आहियूं, पर सदाईं था बलोच, इन जो सबब कहिड़ो आहे? असल में हक़ीक़त इहा आहे त बिजारनि जे घरनि में बि ऐं ॿाहिरि बि मर्दनि में बि हमेशह बलोची ॻाल्हाई वेंदी हुई। सही। जेकॾहिं मां हिन महिल नथो ॻाल्हायां त असां घणो ॿाहिरि रहियासीं, कुझु विसरी विया। मुंहिंजो ब्रदर, मुंहिंजी फैमिली पूरी बलोची ज़बान ॼाणींदी हुई। फादर ऐं सरदार साहब वारा ॿिया त ॻाल्हाइणो ऐं ॻाल्हाइण उहा अलॻि आहे। असल में असां बलोच आहियूं। सही। सम्झे थी? जी। लेकिन असां माइग्रेट करे सिंध में आयासीं। सिंध में आया। हाणे असांखे सिंधी सॾाइणु खपे जी। या सिंधी बलोच सॾाइणु खपे, जीअं हिते माण्हू सिंधी पठान सॾाइनि था। सम्झे? बिल्कुलु। छो त पंहिंजी कास्ट खे छॾिणो न आहे। सही। पर जीअं त असां हाणे हिते हिंदुस्तान खां माण्हू आया आहिनि। जी जी। जेकॾहिं दिल्ली जा आहिनि त उहे आहिनि त पाकिस्तानी, जी। लेकिन पोइ उहो देलवी या कुझु अहिड़ो करनि था पिया। सम्झो न साईं? हा। नवाज़ शरीफ़ उहो छा उनजे इलाइक़े जो नालो आहे, पंहिंजे मालात में इलाइक़े में हिते लाहौर में जेको हुनजी राजगाह उहो ई इंडिया वारे ॻोठ जो नालो रखियो अथव। उहे बि इंडिया मां ई माइग्रेट। सम्झो न साईं? तंहिं करे असांखे पंहिंजी जेका कास्ट आहे, कास्ट जेका चेंज करणो आहे, जी जी, उहा असां बलोच गार मिसाल सम्झंदा आहियूं। सही। ठीक है, तो मां ग़लति ॻाल्हायां थो। सही सही। बाक़ी जेका आहे असांखे ज़ात उहा ई आहे, असांजी बलोच आहियूं, बिजाराणी आहियूं, लेकिन असां सिंध में रहूं था। सही। बलोच क़ौम आहे, बिजाराणी बलोच क़ौम आहे, शुमार नथी थिए ई ज़ात। हा। बाक़ी असांखे हिते हाणे सिंधी सॾाइण में को हर्ज न आहे। ठीकु आहे। ऐं असांखे सॾाइणु खपे। सही। छो त असां सिंध जो खाऊं था, सिंध जो पीऊं था, लेकिन डांसियूं कराइण जलसनि में ऐं जियो सिंध जिए सिंध सां हक़ूक़ न मिलंदा आहिनि। हक़ूक़ ईअं मिलंदा आहिनि जीअं हाणे कश्मीर वारनि वरिता। बिल्कुलु। उते 3 रुपए यूनिट आहे। हक़ूक़ ईअं मिलंदा आहिनि जीअं बांग्लादेश वारनि वरिता। सिंध क़ौम जेकॾहिं न जागी त मिटिजी वेंदा। मिटिजी वेंदा। सम्झो साईं? इहो तव्हां सम्झी छॾियो। अच्छा, ॿियो हिकिड़ो ट्रेंड वरी नओं शुरू थियो आहे 2010 खां पोइ। जी। कुझु मख़सूस शख़्सियतूं आहिनि कश्मीर ज़िले में जेके
असां तारीख़ी तौर ते बिजाराणी सां लिंक असांजो तारुफ़ बिजाराणी ख़ानदान ज़ात सां हो, पर हिन 2010 खां वठी पोइ वरी हिकिड़ी मख़सूस दुरियान मां उन्हनि खे नामिनेट नथो कयां, उहे बिजाराणी सां गॾु वरी बुलेती ॻंढनि था, हालांकि इहा तारीख़ में इहा शइ आहे साईं, इहा आहे। अच्छा, सिर्फ़ु बिजाराणी ऐं ॿियूं कुझु क़ौमूं आहिनि जेका हाणे बिजाराणी ईअं सम्झो त बुलेती सब कास्ट आहे। सही, बुलेती सब कास्ट आहे, बिजाराणी सब कास्ट आहे, बिजाराणी सब कास्ट आहे, यानी कि बुलेती हाणे सम्झो था त असुल जो नालो आहे बुर्दी। तव्हांखे जेकाबाद में हिकिड़ो वॾो बुक स्टॉल आहे, उन ते हिकिड़ो वॾो किताबु अथव, सही, बुर्दी का जी। तव्हां जेकाबाद में वञो, मां तव्हांखे एड्रेस मोकिलींदुमि, मूं वटि उन किताब जी एड्रेस लिखियलु आहे, जी। तव्हां उहो पढ़ंदव त तव्हांखे सॼी क़ौम जी हिस्ट्री मिली वेंदी, सम्झोसीं। पोइ बुर्दी का को हाणे बणाए छॾियऊं बुलेती, न त हूअं सॾाईंदा। तव्हां ॾिठो हूंदो तव्हांजे इलाइक़े में जेकी जाफ़री क़ौम आहे, निंदवाणी क़ौम आहे, उहे उहे चवंदा असां बुर्दी, असां बुर्दकार जो नवाब सरदार, त इहे बुर्दकार जो सरदार जेको आहे इहो नूर मोहम्मद खान हुयो। सिर्फ़ु पग हिकु त ईंदी आहे, बाक़ी रहियो सवाल त इहा सभु कास्ट आहे, असां ऑलरेडी बुर्दी बिजाराणी आहियूं। हालांकि बिजाराणी मरी जी शाख बि आहे, पर उहे मरी इहे ॿिया आहिनि। जीअं त हाणे तव्हां सुपर हाईवे ते ॾिठा हूंदा बजराणी, जी हा, बिल्कुलु बजराणी, हाणे उहे जतन जी हिकिड़ो पाड़ो आहे, जेके मां ठठे वियो हुउमि, मुंहिंजो दोस्त अलाह हुनखे ज़िंदगी ॾे अलाह ख़ुशि रखे, अब्दुल ख़ालिक वॻण, उते हुयो DSP, उन मूंखे इनवाइट कयो। पोइ वरी पंहिंजी गाॾी ते खणी मूंखे सॼे इलाइक़नि में घुमायईं यारनि दोस्तनि वटि, त उते बि मूंखे इहे बजराणी मिलिया। बजराणी जेके आहिनि उहे हिते जतन जो हिकिड़ो पाड़ो आहे, सम्झे, जंहिंखे मलिक असद खे सरदार तस्लीम कनि था पिया। तो बजराणी ऐं बिजाराणी में फ़र्क़ु आहे। मुज़फ़रगढ़ जे पासे जे हिकिड़ो इलाइक़ो आहे सराइकी आहिनि, उहे बजराणी आहिनि। हिते ॿ आहिनि तहसील टाउन में कबाड़ी जो कमु कंदा आहिनि। पोइ मां हुनखे ॿुधायो मां बिजाराणी आहियां, त हुन चयो साईं हम बि बिजाराणी आहियूं। पोइ मां हुन खां भई तफ़सील पुछियो, त पोइ मां ॿुधायो साईं बजराणी आहे। मां चयो भई बजराणी अलॻि थी थिए। हाणे उहे वीचारा हितां जा पंधु करे, छो हुनखे ख़बर आहे त मीर साहिब सियासत में दुखी सुखी में कम ईंदा, उहे हितां जा करमपुर बि वेंदा आहिनि। मीर साहिब जॾहिं डेथ थी त उहे विया हुआ, त हुनखे चवंदासीं असां बि तव्हां जा आहियूं, सिर्फ़ु इन करे जीअं हथु रखनि। लेकिन उहे जेके सराइकी बजराणी आहिनि, उहे बजराणी आहिनि ऐं बिजाराणी न आहिनि। हिन जी भरिसां घोटकी में ज़मीन हुई हिकिड़े चौधरी सरवर गुजर जी, मरहूम मीर अब्दुल फताह खान सुंदराणी वटि असां वेठा हुआसीं। वॾो मोतबर शख़्सियत हो, वॾो महिरबानी हुयो। पोइ रात जो हे बि हुयो, हुनजी ज़मीना बि हुयूं। पोइ उन्होंने चयो भाई आप और हम भाई हैं। बोलते आप तो वहाँ के हैं। बोला भाई ये इधर आपके जो गुजरानी है ना वो भी हमारे हैं। अच्छा। मैंने कहा वो कैसे? बोला गुजर। मैंने कहा गुजर अलग चीज है, गुजरानी अलग चीज है। वो हे भी जेके बजराणी है ना, उहे भी ये दावा करना था असां बिजाराणी आहियूं, बाक़ी न ही बजराणी आहिनि, असां बिजाराणी आहियूं, बुर्दी आहियूं, सम्झे, सिंध में रहूं था, हाणे असां सिंधी आहियूं, पर बाक़ी पंहिंजी कास्ट कोन तब्दील कंदासीं। ठीकु। हाणे कश्मीर ज़िले जी जेका सियासी सूरत हाल आहे, उते जेका बि इलेक्शन में जेके धुरियूं बीहनि थियूं, उहे तक़रीबन उन वक़्तु हिन ज़ात परस्ती खे यूज़ करे, ज़ातियुनि खे हिक ॿिए सां विढ़ाए करे पोइ ज़ात जे बुनियाद ते वोट वठणु था चाहिनि। हालांकि कश्मीर ज़िले में काफ़ी ज़ातियूं आहिनि, सभु इंसान बराबरि आहियूं, शेख, कोरी, मोची, सुमरा, भया, ॿिया थिया। त मां जेको ॾिठो आहे त इलेक्शन में जॾहिं को उम्मीदवार बीहंदो आहे त उहो ज़ात जे बुनियाद ते हिक ॿिए में विरासत करे, विढ़ाए करे, मतिलबु ही ग़ैर आहे, ही असांजा पंहिंजा आहिनि, ही असांजो जेको आहे धारियो आहे। इन शइ खे कीअं था ॾिसो मुस्तक़बिल क़रीब में? छो त दुनिया हाणे हिन वक़्तु ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे। पूरी दुनिया में जेके सियासत जा जेके बुनियाद आहिनि उहे ज़ात परस्ती ते न आहिनि ठहियल। उन्हनि जो हिकिड़ो सोशलिस्ट निज़ाम आहे, जेका सिंध में हिकिड़ी कमी आहे हिन शइ जी तमामु वॾी, हिन वक़्तु ताईं उन क़बाइली सिस्टम खे अञा ताईं हलाईंदा अचूं, ज़ातियुनि में विढ़ाए करे। इहे जेके बुनियाद आहिनि इहे क़बाइली जहिड़ा, इन्हनि जा पेरा बि इन्हनि सरदारनि ॾांहुं वञनि था, इन्हनि MPs ॾांहुं वञनि था। इहे जेके आहिनि इनखे कीअं था ॾिसो? त मतिलबु असल में छा आहे त
त अंग्रेज़नि जो रूल हो डिवाइड एंड रूल। जी जेके बि वॾा माण्हू हिते आहिनि असां वटि सरदार नवाब उहे पैदावार अंग्रेज़ जी आहिनि। ठीकु भले मूंखां को राज़ी रहे नाराज़ रहे न हक़ु त हक़ु आहे। ऐं मां असांजी हिकिड़ी तबियत रही आहे पर असांजे ख़ानदान जी इहा तबियत रही आहे त हक़ गोई साफ़ ॻाल्हाईंदा आहियूं ऐं ख़ुदा जी ज़ात खां सवा विर्त कोन कढी आहे कंहिंजी न कंहिंखां टुॼंदा बि आहियूं। जी इज़त वारे लाइ इज़त आहे, जेको हिकु दफ़ो जी कंदो उनखे 1000 दफ़ा जी कंदासीं। मां हिते हूंदो आहियां माण्हू परे खां मूंखे सलाम कंदा आहिनि, हाजी साहब सलाम वालेकुम, मां हीअं हथ जोड़े चवंदो आहियां भाई नियाज़ मंद ताबेदार, यानी मां हुन में लही न वियुमि, मां हुनखे पाण खे इज़त ॾिनी। सो ही जेके माण्हू आहिनि इहे अंग्रेज़नि जी पैदावार आहिनि। अंग्रेज़ जंहिंखे सम्झंदा हुआ उनखे कुझु जागीरूं अता कंदा हुआ। हा सम्झे थी, मतिलबु हुननि जी जेका हाणे उन्हनि जी नक्शे क़दम ते असांजा सरदार हली रहिया आहिनि। सही जेकॾहिं ॾिसो न हाणे ताज़ो फॉर एग्ज़ाम्पल बिजाराणी ऐं तेगाणी जो जहिड़ो कुझु साल अॻु में हलियो पए, तक़रीबन 90-95 बिजाराणी मरी विया, तक़रीबन 105 या 110 तेगाणी बि मरी विया, वॾो जानी नुक़सान थी वियो। लेकिन बाद में उहे वरी सरदारनी अची मसइलो बाबा हेतिरा हेतिरनि में हलिया विया, हेतिरा हीअं थियो। अरे ख़ुदा जी ॿार पियो, तव्हां जॾहिं हिकु होॾो माण्हू मुयो, हिकु होॾो मुयो, तव्हां जेकॾहिं राजनि खे पंहिंजी ताक़त बि सम्झो था त फौरी तौर ते पहुची करे उनखे बंदि कयो न मसइले खे। जेकॾहिं माण्हू मरनि था त उहा तव्हांजी ताक़त में कमी अचे थी न। कंहिं ज़माने में करमपुर खे चवंदा लख कुहाड़ी जो मालिक, हक़ीक़त आहे। छाजे करे त लख माण्हू हुया, उन वक़्त में कुहाड़ी आम हथियार हो। अॼु त करमपुर करोड़नि क्लेशननि जी मालिकाणी आहे। जेकॾहिं ही पंहिंजे क़ौमनि खे पाण में ठाहे हलाइनि ऐं उन्हनि जो ख़ैरु घुरनि, मेन शइ आहे पंहिंजे क़ौमनि जो ख़ैरु घुरनि, पंहिंजे क़ौमनि खे नवाज़नि, नौकरियूं ॾियनि, मथे आननि। जेकॾहिं असांजे मिसाल को बाजकाणी, को निंदवानी, को जाफ़री, केर बि जेकॾहिं SP थी ईंदो त भले छा बि हुजे पर पंहिंजे जो ख़्यालु रखंदो, आख़िर सरदार खे झुकी मिलंदो। जेकॾहिं सरदार खे चइनि जॻह झुकी मिलंदो त उहो इज़त उनजी आहे। अवां ॿियनि क़ौमनि में ॾिसो, जतो ई सरदार आहे पंहिंजी जतो ई क़ौम खे नवाज़ियो अथसि। मज़ारी साहब आहे, मज़ारी क़ौम खे नवाज़ियो अथसि। जेके बि सरदार आहिनि उन्हनि पंहिंजे क़ौमनि खे नवाज़ियो आहे। लेकिन वाहिद क़ौम असांजी सरदारी आहे जे पंहिंजे खे निगलेक्ट कयो आहे, पंहिंजे खे साइड कयो आहे, पंहिंजे खे साम्हूं वेंदे जेकॾहिं बि बर्दाश्त मजबूरी कयो अथनि, ख़ुशी कोन कयो अथनि। सम्झो न साईं, ही माण्हू भुलियल आहिनि। हा वक़्त ते हुनखे प्यार बि मिले थो, चट बि मिले थी पई, अबा तव्हां असांजा बचा हो, अबा तव्हां असांजा हीअं हो, तव्हां ॾाढा ॾाढा असां सां हीअं। पोइ हीअ टपा हलनि था बिरयानी ते ऐं इलेक्शन खां पोइ दर ते माण्हू बीठो आहे, मिलण वञनि था त चई भोतार मसरूफ़ आहे। सम्झे, वरी असांजे इलाइक़े जे माण्हुनि में बि नफ़्स कोन्हे। हिकु दफ़ो आज़मायो, ॿियो दफ़ो आज़मायो, टियों दफ़ो आज़मायो, आज़माए खे आज़माइण वॼा। पोइ बि जॾहिं उहो टाइम ईंदो 6 महीना ॿाहिरि सही त पोइ हाणे लोड़नि था। जेतिरे क़दुरु मां ॿुधो आहे, असां नंढा आहियूं, असां ॿुधो आहे त करमपुर में जॾहिं बि को माण्हू दाख़िल थींदो हो त चेक पोस्ट ते लठ ऐं कुहाड़ी जमा कराए पोइ अंदरि दाख़िल थींदा शहर में। साईं सरदार नूर मोहम्मद खान जेको नवाब शख़्सियत हुयो, सरदार नूर मोहम्मद खान बिजाणी वरी पैदा कोन थींदो। सरदार नूर मोहम्मद खान बिजाणी जे दौर में बेगारी पुराणी ते बि बेगारी नई ते बि हिकिड़ी लांडी ठहियल हूंदी हुई जिते माण्हू वेठो हूंदो हो। उहो सरदार जे तरफ़ां न वेठल हो। उहे माण्हू पंहिंजे हिकिड़े तरीक़े सां को लठ वारो, को कुहाड़ी वारो ऐं कंहिं ॿी अहिड़ी शइ वारो हूंदो, उहो उते जमो कराईंदो त मां शहर में वञा थो, हाणे वापसि पोइ अची तोखां खणंदुमि। पोइ हुनखे रुपयो 2 रुपया ख़र्ची ॾींदा हुआ संभालण लाइ। पटके जो तुरो मथे हूंदो, उहो हेठि करे ईंदो। सम्झी, करमपुर में अमन हुओ, करमपुर में कंहिंखे ज़रूरत न हूंदी हुई जो कंहिंसां का ॿी शइ कजे। करमपुर में होटल न हुयो, बाद में होटल पैदा थिया। हिकिड़े दफ़े कंहिं मलिक क़ौम जे माण्हू या को ॿियो आहे होटल ठाहियो, उनखे घुरायो वियो, अबा ॿियो जेको बि कमकार करे होटल न ठाहे। छो त अञा मां जीरो आहियां, जंहिंखे चांहि पी भले ॿार जो केर बि आहे, चांहि पीअणी हुजे बंगले ते अचे, मानी खाईंदसि बंगले। पोइ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा त टाइम ते
सरदार साहब जे बंगले में जेतिरा माण्हू हूंदा अॼु बि कंहिंजे बंगले ते न हूंदा ऐं वॾा खट जहिड़ा काठी जा खुंचा ठहियल हूंदा उहे 2 माण्हू मथे ते खणंदा हुआ। हिकिड़े जो नालो कैंसरो हुयो ऐं ॿिए जो नालो सम्झ में नथो अचे केरु हुयो। उहे हीअं मथे ते खणी हिक खे हीअं मथे ते हूंदो खुंचो पोइ माण्हू खे हिकु अॻे ते उहे खुंचा खणी अची माण्हू खे नंगर खाराईंदा हुया। पर इहे न त दाल या पटाटो न, सरदार साहिब कंहिं शइ जी न उहो गोश्त हूंदो हो सम्झे। वरी सरदार साहिब जो पंहिंजो वॾो वारो हूंदो हो। शाम जो जॾहिं खीर ईंदो हो त 2-4 खटनि ते उहे खीर जा थां रखिया हूंदा। पोइ उहे सरदार साहिब जे घर में नोट हूंदा। पोइ उन तो हिन घर में हेतिरा माण्हू त उन हिसाब सां उन्हनि खे हुकुम हूंदो त शाम जो पंहिंजा थांव खणी अचो। हर घर में सरदार साहिब जे नंगर तां खीर वेंदो हो। करमपुर जा हिंदू सेठ जुड़ियाराम, सेठ अंबूमल ऐं कुझु ॿिया नाला आहिनि जेके मूंखां विसरी विया आहिनि। इहे सरदार साहिब चवंदो मुंहिंजा भाइर आहिनि ऐं एॾा दादरा हूंदा कंहिंखे ज़रूरत आहे कंहिं हिंदू सां ॻाल्हाए। अॼु उहे हिंदू आहिनि उन्हनि खे एॾो परेशान ऐं तंग कयो वियो आहे जो उहे वीचारा लॾण लाइ तयार आहिनि। करमपुर में जेकॾहिं हिंदू हुया न त करमपुर बि उहा रौनक न रहंदी। हाणे असुल में छा आहे त ख़ुशामदी चमचा इन्हनि खे वैल्यू घणो मिली वियो आहे। सच ॻाल्हाइण वारो माण्हू जेको आहे उहो साइड थी वियो आहे। उमेद त मूं ते बि तनक़ीद थींदी जो मां बि कुझु जेको आहे हक़ ऐं सच ॻाल्हायां थो सम्झे। पर हक़ सच ॻाल्हाइणु खपे, साम्हूं चवणु खपे, ॾिजणु अलाह खां खपे सम्झे। सरदार नूर मोहम्मद खान जी मूं तारीख़ ॿुधी आहे तमामु घणी। सरदार साहिब जो को तारीख़ी फ़ैसिलो जेको तारीख़ जो हिसो बणियो हुजे, कोई अहिड़ो यादगार अहिड़ो फ़ैसिलो हुजे उहो तव्हांखे कोई यादि आहे? साईं तारीख़ी फ़ैसिलो त मूंखे कोई यादि कोन्हे। सरदार साहिब हर आचर ते मीटिंग कराईंदो हो। अच्छा, क़ौमी मीटिंग जी। हर पाड़े मां माना जीअं असां हुयासीं, जमालानी हुया, ॿिया हुया, हर उन घराणनि मां जी जो मौजूदु माण्हू हिकु हिकु करमपुर मीटिंग में ईंदो हर आचर ॾींहुं। अच्छा, पोइ उन्हनि जा मसाला ॿुधंदो हुयो। उन्हनि जा मसाला ॿुधंदो। मूंखे यादि आहे मां ॿिए सां अबा मीटिंग ते हलणो आहे, मां नंढो हूंदो हुउमि गॾु वेंदो हुउमि। पर मां जॾहिं वेंदो हुउमि सरदार साहिब मूंखे सर करे निर ते चुमी ॾेई मूंखे भर में विहारींदो हो। पोइ उहो मीटिंग कंदो हो, पंहिंजनि जा मसाला ॿुधंदो बिजारणी क़ौम में। बिजारणी क़ौम जी हिकिड़ी मीटिंग ॿुधी सम्झोसीं। ॿियो हिकिड़ो मां ॾिठो त सरदार साहिब वटि असां वियासीं, बंगले खां ॿाहिरि निकिरी जेको आहे मूड़ो रखी वेठो आहे, माण्हू हिकिड़ो उथ वेह करे पियो। असां वियासीं, वारिद साहिब असांजो हुजत कंदोसि। वारिद साहिब जी ॾाढी हुन सां हुजत हुई। वारिद साहिब जी इज़त बि कंदो हो तमामु घणी। चइबो आहे छा आहे? चइबो आहे फिराणे कमु कयो त हिकिड़ो अहिड़ो कयो। सरदार साहिब ईअं कंहिंखे पंहिंजो पाण हैंडल कंदो हर मसइले खे ऐं हर शइ खे पाण फेस कंदो। सरदार साहिब खां पोइ छा थियो अलाह जन्नत नसीब कंदो शेर मोहम्मद खान खे। जॾहिं उनजो दौरु आयो त दर ते चौबदान बीठो हूंदो हो। पोइ माण्हू दाई वेंदा सम्झी, माण्हू दाई वेंदा। पोइ सरदार साहिब खे चवंदा साईं फिराणो माण्हू आयो आहे। सरदार साहिब अंदरों वेही पुछंदो, अबा पुछेसि कहिड़ो कमु आहे? अबा छा कमु थी? चएसि फिराणो। अबा चए थो फिराणो कमु आहे। अबा चएसि फिलाणे मुक़दमो ॾे वञे। पोइ माण्हू ईअं डिसहार्टेड थी करे करमपुर जे बजाए मुक़दमनि जे डाइवर्ट थी विया सम्झो नी। मुक़दमनि जे डाइवर्ट। सरदार साहिब जे दौर में ईअं न हुयो। उन में हिननि पाण खे पावरलेस कयो सम्झो नी। हाणे मां दावा सां चई रहियो आहियां, मूंखे सम्झ में अचे थो, मूंखे फ्यूचर नज़र अचे थो त सियासी पावर आहे, सियासी पावर आहे। बतौर ख़ुशामदी माण्हू चवनि था त सरदार बि आहिनि, सियासी पावर बि आहे। सियासी पावर जे तौर ते कहिड़ो बि जेको क़ौमी सरदार आहे, मां सिर्फ़ु पंहिंजा न, जेको बि क़ौमी सरदार आहे सियासी ऐं गवर्नमेंट पावर ते दॿाए सरदारी हलाए रहिया आहिनि। जंहिं ॾींहुं इन सरदारनि खां सियासी पावर हलियो वियो उन ॾींहुं हिननि जे दर ते को माण्हू तव्हां न ॾिसंदव। हर मां एतिरो चवंदुमि सभिनी बिरादरनि खे जेके क़ौमी बिरादरियूं आहिनि
त भाई तव्हां में जेको बि क़ौमी मसइलो थिए थो ॿिनि भाइनि में ॿिनि सौटनि में या ॿिनि माइटनि में तव्हां इहो इंतज़ारु छो था कयो त सरदार फ़ैसिलो करे मुक़दम फ़ैसिलो करे तव्हां पंजनि मां पंहिंजे ख़ानदान में 2 माण्हू चूंडियो अदा वेही करे उनखे मसइले खे ठाहे हल करे छॾियो तव्हां इहो इंतज़ारु छो था कयो त जेसिताईं 4 माण्हू न मरनि बाबा जेसिताईं तव्हां मरंदव न जेसिताईं नुक़सान में न ईंदो तेसिताईं सरदार न ठहींदा जेकॾहिं तव्हां विढ़ंदव मरंदव त नुक़सान में ईंदव तॾहिं त हुननि जी सरदारी हलंदी तॾहिं त हुननि वटि तव्हां झुकंदव पावर ईंदो तव्हां पाण खे पाण पावरलेस कयो असांजे माण्हुनि बजाए ईअं हिकिड़े घर जा 4 भाती पाण में नाराज़ आहिनि त बि वेंदा सरदार तूं असांजो फ़ैसिलो कर मुक़दम तूं असांजो फ़ैसिलो कर बाबा तव्हां पंहिंजे ई ख़ानदान में 2 चङा चूंडियो 2 चङा चूंडे करे वेही करे मसइले खे हल कयो अहिड़ो सिस्टम जेकॾहिं कंदा न त हीअ पंहिंजे मसइलनि खां आज़ादु थींदा बाक़ी इलेक्शन में साईं इलेक्शन जॾहिं अचे थी ठही में अबाए नचनि था डांसियूं ॿियनि सां विड़ी पइनि था पोइ जॾहिं इलेक्शन वञे थी पोइ उहे ई माण्हू मां रोईंदे ॾिठा आहिनि उहे ई माण्हू मां रड़ंदे ॾिठा आहिनि साईं कमु नथा थियनि साईं मिलण नथा थियनि त मां हुनखे इहो ई जवाबु ॾिनो त इहो ई तव्हांजो इलाजु आहे इहो ई तव्हांजो जेको आहे सभु कुझु आहे जेसिताईं तव्हां पाण चेंज न ईंदो तेसिताईं ईअं ई तव्हां सां थींदो रहंदो सही तव्हां पंहिंजे पुटनि लाइ को पैगाम ॾींदव मां इहो ई सभिनी खे पैगाम ॾींदुमि त वालदेन जी जेका फरमान बरदारी आहे उहा उन्हनि लाइ बहितर आहे ऐं जेसिताईं वालदेन राज़ी न आहिनि पीउ जेको आहे जन्नत जो दरवाज़ो आहे माउ जेका आहे उनजे पेरनि में अलाह पाक जन्नत रखी आहे वालदेन जी फरमान बरदारी में उन्हनि जी नेकी आहे उन्हनि जी बहितरी आहे उन्हनि जी भलाई आहे वालिद हमेशह वालदेन शफ़ीक़ आहिनि वालिद कॾहिं बि मुसलसिल कंहिंजे लाइ नाराज़गी न रखंदा आहिनि सम्झे सो अलाह सभिनी खे हिदायत ॾींदो मां इहो ई कुझु चई सघां थो नाज़रीन हाजी हसन अली ख़ान जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मराहलनि ते मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल थी हाजी साहब जी वॾी महिरबानी इंशाअल्लाह सदाईं गॾु आबाद हुजो हक़ मौजूदु